बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह के नाम से जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। छोरा होता मुझे कौन छड़ींदा अरे होगा नके बिहार तो सही डायरेक्ट थियो डायरेक्ट हाँ तू प्यारिस तू पण लगानी शुरू दिबे अरे बच्चे से बेरे ते खबर असा इनी महीने का तो छाजरा ढोळा होबे गेला सिर्फ बिन मिसकाल होऊन गेला बेटा बार बस जल्दी कर येरे आडे होला चले पांग ला लाइंस ते खबर कोनी तवा छता मावाली मिसकाल से कुछ भी करे सको नगराना ताले Ya vai Somalia.
अरे छा थोड़ा छा छोड़ा आए छा अरे छा है હા એ ओ छा છોકરા ખાજો जरा हो छा ये बुढ़ा तो सही मेरा मुंह जो निंदा में अखी को नहीं खुलन छाओ એ મામા બે પૂછ્યું કોને हाँ રાજા કે આગે મેં ખાબર નિશાની આદત આગે એને કે हाँ हाँ मीडियो खाबर से मीडियो राइड कर 5 मिनट खराब करे ये थोड़ा बुरो था ना पान में अरे हां मैं तो इस घर छड़े मामा ने समझाए तो बुरो था पान में वरी जाती लगी कि खटे ना कुछ आए मुके लगो अच्छा हां खटे आए कुछ खबर मामा ऐसे के बात ना ब्योर से मुझे आगे में तो साव बने छोरा छोरा के बात बाकी आए के बात दे या अल्लाह मामा यो चोर गणे हल छोरा हल भी आओ भाव मत खा ना ब्योर भी छोरा किया ओए 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 अरे ओए छोरा ओए अरे ये मामा मुखे खाए नी ब्योर के छोरा आई तो पानी पान में ना ब्रो यो के ना चोर मामा यो चल चल अरे यो दियो अरे मारे सर छड़ो खबर जार कुछ छोरा छड़ो अरे छड़ो बाबा वे बाबा छड़ो छड़ो खबर जार मारे सुना छड़ो बस यो इंसान जो बच्चों को बिल्ली बच्चों को ने वे बाबा वे तेरा मारे अदमो करे छड़ो ना मामा ये भाई घेरती बहन जाए है ना अब वाके तू दबा मुर्स मारू आई तो ये घर में जो चोर आई तो फिटी भाई आऊं क्या तू मार करे वे तो खाना मारिया वे हां मतो गाड़ी में से अरे तू वे छड़ जिंदगी वे खबर जार पूछूं मेहमान पेट को आयो जिंदगी में मामा दे खबर केर मुसे इते छाव करे पराय घर में निटू खराब करे के रे तू आम तो कसम सा चोरी करण कोन आयो हां पूछो के चोरी करे ए चोरी करण कोन आयो काले मामा के खाण आयो ये तो पांचो कबूल करे कसम से चोरी करना कौन आयो मामा बुधा छा करू ने जो अरे इंसान है बच्चो बाबा थोड़ा खबर जार पूछूं सा छा के मुखे खाना आयो या आ कुकड़ी बच्चो या मुखे खाना आयो पुत्र तू बुधा तू सच्चे सी बुधा ते चोरी करना आए ना वो तो घड़े को कर हमें अब भूल जे बुद्ध एकलो चोरी करना आयो कोन तो पांजे घर में आए जा करना तो मामा ने माफ करे थोड़ा माफ करिए ना घर में गिरे या माफ करिए जस मामा पर तुझे घर में आए जा चोरी कर दो आईने पैसा बेरे फिर तो खबर जार पूछूं के रे कथा आयो आ चावा केथा आयो चाय भी पीते बोतल बेरे तो के ना ना वही बोतल लग जा अरे छोरा तू सुधर रे को अरे घर में गिरे या बोतल करिस तो मामा तोने माफ कयो ना के मुकोर के माफ करियो मामा को तो माफ कर छड़ दाम तो वाले न बाबा माफ कर छोरा मारे सुन बाबा तो जी माफ सुबह माफ करजो मुके बे पासे वणो बे घर में पर भूल जी मां ताजे घर में आयो पर तू आई तो चोर ना चोर कोने चोर को कोने घर में बिगड़े तो हमने छा करे बाबा हां ये करो ना बता माफी वठे पियो छाजी बाबा पान बचराल मानू यूं बाबा तू वन आईता जे घर में करे ना दा ठोका से इजाजत अरे छोरा छड़ो तो जिंद बेचारे के अध मो करी छड़ो ना तो बेचारे के जरो कुत्तो कुकरे खड़ो वनी चलो वेओ मामा तू छड़ मगे बाबा वे मामा बाबा छड़ो बाजू बुरी लो साउंड तो ठीक लो तू छड़ मगे अरे बुढ़े को वे को तो लो बॉस चोरी नाकाम थी वई छा तुझे दिमाग तक सही आहे की नाकाम थी बॉस पुटई पूरन ॾींहंनि जा पिटियल आहिनि मूंखे मुचड़ आणी कढी छॾियो अरे बॉस इनमें तो हाल ही कोन्हो हुन खां असांखे मोकिली आहे हा हा बॉस असांखे मोकिलियां तव्हां छा मूंखे सोनी बैग कढाणी हुई छा सभिनीनि खे मोकिलिया हा मूंखे सिर्फ़ु मामूली कागज़ ते खपिया हिकु कमु आयो सभई निकम्मा मूंखे कमु या कोन आयो इहो बि कमु मूंखे करणो पवंदो मामा छड़िया ने चोर के आऊं गुब सुठी दिया ए अब छदे खनी खबर ना केर घड़ी में बार हो खाम मारण में थींदो छा वो भूल गया हो न मने पर अब भूल गया छा था
सिल्वर वाला कितने पे वाले आगे हाल ॾिसो रुली रुली कारे में हाल कयां पंहिंजा मामा हाल खे तूं छॾ अॼु सुबुह मां जेको चोर जेको आयो न हुनखे कुटियोसीं पिए जेको चोर खे मूं घटि कुटियो तव्हां ॿिन्ही ॼणा जेको मूंखे कुटियो न अञा ताईं मूंखे चइण में सुर कोन थो छॾे 80 मिनट में वासी है मामा बाबा निंड में ख़बर ई कोन पई न ख़बर चोर खे मारियो अवां खे मारियो बराबरि मुंहिंजी निंड पूरी अञा ताईं कोन थी आहे छॾे ॿी ॻाल्हियुनि खे तो भाई हिन कम ॾिसो रुली रुली आयो निंड पूरी कोन थी आहे तूं ईअं कर मामा खे ॿ टे पैसा पूरो मेलो लॻो पियो अथई मेलो घुमी वञी मज़ो लॻो पियो अथई ॾाढो हा मामा चलो ॻाल्हि ॿुधो भला इहो मूंखे ॿुधाए सॼे महीने में कमाया मां घणो ॾिनो आहे हा मामा मूं तो चोरी 500 रुपया ॾिना हुआ न यादि अथई ऐं हीअं कमाया भई हीअ त टुप कोन थो कमाए छॾ कमाए कोन थो मामा चोरी मुंहिंजे 1000 रुपया न हाणे 500 न टाटाऊ पुट कमाए पियो 500 रुपया त नहीं हुन मां इहे सम्झो 100 440 रुपया वठी वियो आहे भई 60 रुपया छॾिया पैसा खीचे में ॾिया ने मामा ॾियो राजा खे ॾे राजा खे असीं मेलो घुमी अचूं भाई मेलो तो हाँ उते नास्तो आना ईअं मामा सुभाणे वरी कम ते वेंदासीं न वरी पैसा कमाए कंहिंखे ॾींदासीं तोखे ॾींदासीं वाह 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 कमाए घर भरे रहो मां त चवां थो घर मां पैसा करे पाण कॾहिं भॼी हलूं मामा आहे बराबरि मामा पाण पैसा ॾियण जो ॾे न त बसी वञूं चलो ॻाल्हि ॿुधो पैसा बि मूं वटि कुझु बि कोन अथव मां करे कम ते वञो वञी कम जी करे उथो चलो उथो वञी कम जी करे उथो मां मेले ते वञणो कमाई करियो कम पुटण चाहिए न मेलो कॾहिं कॾहिं थो अचे रोज़ थोरी थो अचे तो हूंदो ई वारा किथां जा हां कमाई घर भरे छॾिया थो अॻे ॿिया मेलो ई घुमो आउं भले बुख ते ही नंढो भाउ वेठो आहे इन खां पुछ के सुबुह जो नाश्तो कयो राजा उथी वञी कम जी वञो वञी कम जी मामू आयो कर मरी कोन तेरे पैसा कोने कफने पैसा कोन ईंदो अथई हल उन्हें तो दिमाग खराब किया छा दिया छोड़न के यार सफा को नवाब में निकली आयो हल्दी हले ना राजा ॻाल्हि ॿुध का अगरि जे पाके अमीर थियणो आहे न हा त पंहिंजे विच में बसि हिकिड़ो ई कंडो आहे कंडो कंडो न माण्हू चो माण्हू हा उहो ई माण्हू माण्हू कहिड़ो इहो मामू तारो बि माण्हू वरी कहिड़ो माण्हू पाण कीअं कजे करण कमु मुंहिंजो आहे सभु हा तूं ख़ाली हिकिड़ो चकर में इजाज़त ॾे रातो राति करोड़पति थी वेंदा वो मारी न त इजाज़त ॾींदे त मारींदोसि न वञे 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 मारी सफ़ा को मामा में बेज़ार हाँ आहे हाँ बेजारी से बसि वञा पियो नहीं जमीन दाव राज कनो बसि तूं ई कज बसि इजाज़त ॾिनी इहा वॾी ॻाल्हि मारिस ये लकी ना व्यान नहीं गुजर ना खबर ना है कम ते व्यान ने हालांकि ना व्यान मेले ते व्यान छोरा में घर में कुछ भी कोनी हां छा कयूं पोइ बि डंडो खंडो विया अबे मूंखे डंडो खणी ते किथे आहे डंडो खण हा रुगो अचे अॼु ॿिन्ही जो बनो अहिड़ो थो करियां राजा जो मन हमेशा जे लाइ घस साफ़ थो करियां मामा खे पूरो करियां छोरा अञा कोन आया न किथां त विया अरे दिलबर त अचे पियो आहे ही कोन वियो छा छोटे नशो न कोन कयो आहे अलाए कुमामी वियो नी वारो विहण ॾुखियो आहे छोरनि खे बेहोश थी वञनि अलाए नशो करे आयो आहे छोरा
दिलबर है ओ दिलबर निंद में बुढ़ी अरे छोरा नशो पीतो नहीं छा गयो नहीं छोरा नशो गयो नहीं छा गयो नहीं बुढ़ा नहीं गलत नहीं अरे हिन छोरे के वाके बीमारियां सुमन जी ए मुके चाहिए ना मुझे निट पूरी कौन थी यार अरे लखना जी लाल लट थई रे छोरा सुमी निट कर नके चले सुमन ने बरो राजा गिरायो राजा किथिया अजी मामू असो यार मारो नंबर मारे दोस्त सर जमीन पे आने हैं आओ राज करना आओ यो किदा ये ने आयो छो कोने आयो अरे आय हिकिड़ो मामा फटे मोकिले ॿियो तूं बि हिते मूंखे वण दोस्त ई दुश्मन मामा कीअं फटियो बाबा हेॾो फोड़ार खणी आई आहे मूंखे हुनखे मारण जे चकर में आउं ख़ुदि वियोसि मामू तुंहिंजी शामत आहे तोखे फोड़ा खई हा इहो गंढो थी वरिस मामा तोखे हणी कोन सघे अरे बाबा आउं चाहे अछी ॾाड़ी में कूड़ ॻाराईंदो त हीउ ॻंढो कोन थो ॾिसे पर इहो कसरो सभु तो मां करंदुसि अॼु इहो तूं बदलो आई न मुंहिंजे हथां त सम्झि नओं जाओ आई मामा छोरा पूजा कुत्ता मरिया थी छा मारो कुत्ता कोन कुत्ता जो सरदार बणियो मूंखे लखना जी छोरा किरा ही सरदार कुत्तन जा कॾहिं कया अथई वे छा छो छा यार मारो दिलबर मूंखे मिलियो आहे छा दिल में चितो थियो आया कुत्ते खाधो हले छा चेप ओए मामा छा छो छा छोरा मांगे छा हूं असांजे विच में अॼु न अचे छोरो मरंदो मुंहिंजे हथां छो छा छा छोरा बंदि मरंदो मुंहिंजे हथां तूं असांजे विच में न अचु ना या कुछ ना छो वे मामा तूं असांजे विच में न अचु आओ चलो वे था पुराण मराली न से अरे अरे छोरा अरे छोरा अरे छोरा अरे टोपी रख लाल मामा अरे छोरा अरे छड़ो अरे भाई छोरा इनको को ना अरे उनको को ना है अरे मामा था मजाक में गए मामा मजाक पे गए छोरा आमी सभा नवा में निकल आयो हां वे छोरा दोस्त दी पक्के को मामा के बाहर नहीं ना मामा था मेरी मजाक में गयो छोरा ये मजाक आ मानो हां अरे मुंह से सीरियस आयो सीरियस आयो ये मजाक हुआ हम थोड़ा कहने मामा सॉरी मामा गलती थी बात चलो मां चाहिए मामा समझे ना को ये मजाक हुआ तो मगे अच्छा मुझे वहां सागर गिरो आई अवर तुम जी तो बोलाते ना अरे मामा बोलाते लाइक कायो अरे मानो खिला मुझे चट कया था हां छोरा है मुके आई यो बुडायो आई ब्याह की ना हुआ मामा जी कम दे वेला नहीं हां मामा कम दे छोरा सच्ची में गालायो टपो हां माल चलायो क्योंकि पैसा है मामा बच्चों ने तो मरी मिला सी नहीं कर सकते छोरा तुम्हारा माते मुझे आई कौन तबे तो मामा तो इतमारी कोने पैसा छोड़ी मामा से सच्ची छोरा पैसा दीदे तदे तुम्हारी नो ना मामा इधर लिखा दियो अच्छा बस लिखा दुनिया ये मनम निकल किसे में हां जरा वाक्य मुझे कमाई वाला आयो शाबाश जवान पुटायो मुझे बाबा जवान जो हां ये करो हे ता वजो नाश्तो रे मु नाश्तो को करो कमजोर हां नाश्ते पैसा दे ओके मामा कमजोर दियो पे ना तू कमजोर आई है ना हां ओ पेटी अंदर पेटी जरा तू तो तारो रोई तू पेटी अंदर ओ माशाल्लाह पा तमा पैसा दिला सी वठी ना बर तो केचा मामा मानी कोन खादी असा छोरा वटी जेते गंजी रखाऊं आते को पैसा सब दे है बचन बे खणी दाचू हां तो ठीक है छोरा लिखाई वजो माऊ वाली लले जालन पिया लिखाई वजो छोरा ये ना आओ पे पैर खराना गाल बुध ये डैडी मामा के मिली जब
मामा हार तो बैठो मामा मां असीं मानी थे चुना हां तो जल्दी अचो हाँ, पर तो- सुबह नाश्तो कर कभी आम हाँ तो सर हाँ ठीक है और नंढड़ो ॾिसे ॿार वियो आहे ॾिसो किथे आहे हाँ। हुनखे वठी आहे ठीक है मानी तो खाईंदे वरी पेट कमजोर आप तुझी तैयार थी दे हाँ शाबाश शाबाश वाह 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 ईअं मामा खे भाइयो छोड़ा भाइयो मामा खे हाल बुधू रुमाल विछाए पाण जो वेठा आहियूं पाण ते पन्नण जे लाइ वेठा आहियूं वञण जे लाइ कोन कोन हिकिड़ी ॿी ॻाल्हि चई हुई फुर पूरो मामा कम जे लाइ मोकिलियो कमु अचे किथां नको तो इहे बनी विकिणे नको तो पाखे अधु ॾे नको पंहिंजी जान छॾे वेठा आहियूं त को मथे ते गाॾी हलो त हणी मोचड़ो गाॾी घुरियूं कंहिंखां मुड़ुस गॾु जा मोबाइल पैसा तेजा खणी मामा खे ॾियो त न मामा माट कोन कंदो न हा पोइ ॿुध 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 हमरा लोॾंदो अचे न पहिरियां हिकिड़ो वठूंसि हाणे न पाखे पातर जो तुंहिंजे ढगे जहिड़ा मुड़ुस मामा जा माल पाम में पियल आहिनि उथी मत उथी पातर उथी खाराई उथी कोन तो पादर खां लिखी 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 गाड़ी बैठ बस मरी बनो हाँ वो करी चलो तुम मारा ही देगा अरे वो भी हल ये गाड़ी तो चालू छावा वो करी हले ही बोली यार मुखा को चल 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 घेरा में उठे मारे ना अरे बेशर्मो अमाके शर्म अचे तो बॉस आवा जो बिठो ते अमी बैठा हो उ तो मत वो गाल बुधो न दुआ न सलाम ईअं अची थी महिमान वैरे आयो खैर आया वाला आयो केर पड़ा तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आ तू मूंखे कोन थो सुञाणी मुंहिंजो नालो पप्पू पापोड़ो आहे मूंखे मुंहिंजो नालो अचे थो मूंखे तू मुंहिंजो नालो पियो ॿुधाई अच्छा पप्पू पाबोरो अरे पप्पू पाबोरा गाल बुधे पाबोरा रखे तलान में थींदा आहिनि डंडुनि में थींदा आहिनि ही भला हू तो कोन्हे पप्पू पाबोरो जेको 7 खून करे भगुआ जो 8 खून में ॾिसण कोन अचे हा उहो ई पप्पू पाबड़ो पर अफ़सोस जे मूंखे अॼु ताईं ॾिठो हू ज़िंदा नाहे रहियो बॉस असीं त अञा ज़िंदा आहियूं पोइ तुंहिंजो कहिड़ो ख्याल आहे पोइ असीं मरी वञो छा अॻे ई कहिड़ा जीअरा आहियूं अव्हांखे आऊं खारायां पियो तॾहिं ज़िंदा आहियो ज़्यादा बकवास न करियो जॾहिं ॿ वॾा ॻाल्हाइनि पिया त नंढनि जो कमु न आहे ॻाल्हाइण ॿुध ॻाल्हि पड़ा हाणे तुंहिंजी ज़मीन थी मूंखे खपे कहिड़ी बि हालत में छोरा गाल ॿुध इन ज़मीन जे चक्कर में मूं 4 माण्हू अॻे ई मारिया आहिनि पंजो लॻे त तुंहिंजो वारो आहे अरे तू बॉस के दावा पड़ी कम तो फिटाई मागी 30 मार खाना आयो पड़ा मूंखे तुंहिंजी ज़मीन खपे ॾींहं थो या न
पर मुझे कनन के न सुन जी आदत ना है। हाँ हाँ यो इगो नंबर हाँ बॉस ताके बुधन जी तो आदत यो वफादार साथी है मुझे। सुखो न मजा कुछ सुखो। गाल बुध पप्पू पाबोड़ा जमीन कतई को ॾींदो सही भले सिर लही वञनि। बड़ा लगे तो नाव नंबर तोंजो न अचे पर तू उसर न आऊं पिस्टल खणी आयो पर गोलियूं त आंदियूं न बॉस गोलियूं त असीं घर छॾे आयासीं। घर जा बेदा बि ॾींचा कुझु तो वटि गोलियूं विकिरायूं मोट मुको न छड़ा अमा मूंखे मारे पोइ छॾींदा। आओ चांदो हलिया वञो ता इज्जत में चांदो ज़मीन जो को ज़रीब को ॾींदो था शराबत में हलिया वञो ता कोड़ा तो बचा पियो ॾिसी वठंदासीं तोखे लॻे थो ज़िंदगी त प्यार न आहे जेको करिणो थो वञी करियो कंदासीं कोन छॾींदासीं तोखे हिनखे छॾणो न आहे हिनखे ज़मीन वठणी आहे कहिड़ी बि हालत में। हल 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 पंहिंजी कहिड़ी अदावत ॾिठी अथई पाले फिरिया त ज़मीन जो मूंखां वठे। आईने भैया भैया मामा मामा केरो आई है ये हुआ बदमाश कराना गोठ जा आया हाँ बदमाश हुआ जमीन वठण आया हुआ मूंखां जमीन वठण आया हाँ छॾ मूंखे बराबरि हाँ तू बे मामा तू छॾ मूंखे ॾी मोल हुआ तेरे में लिखियो वेठो हाल मामा छॾ मूंखे अरे उन पासे मां न मटी आयो आहीं उते कोन सुञा कई वे 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 ई राजा केॾा आयो मूंखे हिकिड़ी कहिड़ो राजा केॾा आयो इज़त फारू थो कढी अथई माण्हू जेके मुंहिंजी बेइज़ती कराए छॾे छॾी त हुनखे लठ हणा कोन हुनखे बनी था फुरींदो वॾो मोट बार लक्ष्य थो आणीस अरे राजा किथे राजा न छॾे मूंखे अचे पियो पुठियां असांखे कुझु सम्झे ई कोन थो। मामा मां जिंद छॾाणी पवंदी तॾहिं वञी इहा ज़मीन मिलंदी। केरु मुड़ुस ईअं दा न ज़मीन त तूं छा पियो करी हीअ त असांजी आहे बराबरि मञा थो पहिरीं तव्हांजी हुई पर हाणे कुझु ॾींहंनि में असांजी थी वेंदी। ज़मीन अव्हांजी कीअं थींदी असां ज़मीन खॿाइण जी कोशिशि में आहियूं कब्ज़े करण जे चकर में तोखे ख़बर न आहे। हल हल ज़मीन तो खॿाए हल पप्पू पाबोड़े तव्हांखे चयो हो न ईअं ई थींदो पप्पू पाबोड़े खे चओ न ज़मीन ते अखि हुजे अथई त अखि तो असीं खणी छॾींदासीं। हल 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 ज़मीन तोखां असीं 5 मिंटनि में छॾाईंदासीं। छॾाए आयो आहे मुड़ुस ज़मीन खणण असीं फॿाइण जे चकर में आहियूं। दादा बाबा पे चला डाय मुजब छोको नींदे नींदे तू नंढड़ा वेठा न रात में 10-20 रुपया हूंदा ई हूंदा यार मारो राजा सो बि कंगाल उनखे मामू पैसा ई कोन ॾे हीअ ऊंची नीची में छा करे दोस्त जी पूरत त करणी आहे हिननि खे पासो ॾे। सलाम वालेकुम चङो भलो आहीं अदा तूं चङो भलो आहीं ये हथ में छा अथई पैसा ये 20 रुपया ॾेखार भला अरे हे पिणे तोखे कूड़ा पैसा फसाए छॾिया अथई हिन ते काई थी हथ में फोटो आहे ए तूं सभु खां तोखे असली आणे थो ॾियां सही आहे छो असली पैसा न खपनि वे हाँ 20 रुपये नहीं तो 40 रुपया खरीदो जा ठीक है हाँ बैठा हो अरे क्या तो करना छोरा नहीं शाबत 20 रुपये करे मुड़से पुठा बनी जरूं
अजी नहीं छोरा मारे चलो अमी पुछा करियो इन पोड़े जा केड़ा भेण जन जल्दी जल्द मुझे कदमन में हुजन न त पो तवा सभिनी जो खैर ना है के सुञाणो था ना पप्पू पाबोड़ो बॉस तव्हांजी ॻाल्हि सही आहे पर हिन ज़मीन ते कब्ज़ो करण का मामूली ॻाल्हि न आहे ये केड़ो है राजा जेको चए तो उन ज़मीन ते कब्ज़ो करण आसान ॻाल्हि ना है बॉस उहो ई राजा आहे जेको संदसि भेण जाए अब चरिया उनके जले वठी टिया मुदा त पो उनके खबर पया त हू कंहिंजे कम में रुकावट पे बणजे बॉस ये कम मूंखे ॾियो हुनखे आऊं खणी ईंदो त पोइ ठीकु आहे तोखे बि आज़माए वठंदासीं साथी ॻाल्हि ॿुध आहे वॾी भला पर हथ विझोसि त अला मालिक ही छा कंदो पाण खे भला त आहे त मों ॾींदासीं अला मालिक पाण टे ॼणा आहियूं पाण ते ज़ोर कोन थींदो इंशाल्लाह जमीन वारी भी बिठा न बुढ़ा को गोठा ये बेचारा मेरे को हवा की आया हूंदा खैर आऊं ताला केॾा थो वञे सेठ तोखे पप्पू पाबड़े घुरायो आहे भला पप्पू पाबड़े जो मूंसां कहिड़ो कमु आहे पप्पू पाबड़े जो मूंसां बाबा कहिड़ो कमु आहे मूंखे चयो छा त चवण छा था चयो बाबा तव्हांखे ख़बर न आहे उहो असांजो अॻुवाण आहे हिन टोले जो ए बाबा आवाज अखबार मुंहिंजो त कोन्हे मूंखे जो जलियो अथव तोखे छॾणो न आहे छो तोखे माल पाणी कढणो आहे अहिड़ा त जूता हणा ई माल पाणी वञी बोस खां वठंदा छॾियो मुंहिंजी छॾियो छॾियो चवां थो छॾियो मूंखे न त हींअर वरी घुराईंदो छोरा मुंहिंजा भेण सटे पूरो कंदो छॾियो मूंखे छोड़ा खबरदार आयो ॿियो किन आयो थोड़ा हाँ सही है काबू छॾियो आओ तो छॾियो मूंखे छॾियो अरे छॾियो मूंखे छॾियो मूंखे छॾियो खणी हलो छॾियो मूंखे छॾियो छॾियो मूंखे थोड़ा ज़मीन जे ॾेई छॾी आहे त तुंहिंजो नाव नंबर न अचे हा लाचार बेवस बीठो आई न मुझे सामू अरे पैसा ते ॾिनमि तो फ्री में कोन ते खाई कायदे आज़म लगे तो के मिठो न तुंहिंजे नोट ते तुंहिंजी तस्वीर ॾिया त वठी लाई मुंहिंजा भेण ना लाहिक ज़रूर आहिनि पर वो बेगरत न आहिनि ज़रूर ईंदा रुगो अचण ॾे हुननि खे तोखे सभु कुझु मिली ईंदो न अचण ॾे हुननि खे रुगो अचण ॾे उन्हनि खे पोइ ॾिसंदासीं त केरु गैरती आहे बॉस तव्हां टेंशन न कयो असां बीठा आहियूं असीं कहिड़ा वेठा आहियूं बीठा त आहियूं
बॉस तू हुकम कर न पोड़े जी सिसी हींअर धड़ खां धाड़ करे छॾियूं। अरे गोली सां कहिड़ी सिसी लहंदी रे, इन सां सिर्फ़ु डर थींदा, डर। अचण रे मुंहिंजे रुगो भेण जन राजा ऐं दिलबर खे त पोइ थींदो मज़ो अवां सां। अरे आऊं बि इंतज़ार में वेठो आहियां त हू अचनि, वेठो आहियां ते अचनि, अचनि ॾे उन्हनि खे। तोसां केरु आहिनि तुंहिंजा गैरती मुड़ुस अचनि। राजा ये तो पुरसा सब डफेर लगाए कर तू आईने केतरा आनी पाण बई कीअं मोड़ींदासीं। मां त चवंदो मामा खे छॾ एतिरो हेठि मथे कनि यार, वरी खांडई या पाछे हाणे नमक खाधो छॾण बि पवंदो थी, छा करूं मुंहिंजो दिमाग़ कमु पवंदो करे यार। वही दिमाग़ कम करे पियो। अच्छा भई तू भाई भाई ना ओए आऊं तो चा बचाना है या तू पान मार रही हो? ये मामा बचाना है तोखे आया बोस करायो। ये तुंहिंजा भेण जन, अरे बचाइण आया ने मारण आया ने, अच्छी ॾाढी में पार कई। हमारे बोस करायो। बस ही भी राजा के नाम है ये कुत्तो भी धोआ। ये राजा थोड़ी थी राजा, ये राजा मामा बचा मामा, ये मामा मामा पप्पू पापड़ तू ही हाँ जमीन ते कब्जो करण तो थे चाहियो। हाँ मुंह वो तो कयो जो पाण ॿई ते राज कंदासीं। राज मामे खे छॾे ॾे, उनजो हिकिड़ो पेर कवर में आहे, हिकिड़ो मथे आहे, उहो अॼु सुबुह उते ख़तमु थी वेंदो। सोच न, सही तो चए। सोच न, अमीर करे छॾींदो उसने, नोटनि में पुॼंदे, नोटनि में। फिलहाल ये सब पानी में कुटे नहीं। आगे कहिड़ो पिस्टल है मथे में हिकिड़ो अॻे मामा डर कयो, ॿियो वरी हिन बि करे छॾियो। हिन खे छॾ पहिरीं हिन खे त ख़तमु करियूं, मामा खे बचायूं। मामा ये ज़िंदगी में यादि रखिजे, कुटी ते घणो मूंखे न अॼु खोला यानी आऊं पियो। तू जने के न बचाई न जने के खत्म करे छडियो आ। अरे जरा उठा दे मथे तेरी खबर चारो वठूस त मोट बड़ी हो जागियो सर के दुआ हां होते दुआ कर मामा जे सर के जी पतो ही तू न त जी तोखे ते खत्म करे छडियो आती ये मामा। हां बिल्कुल बिल्कुल। अरे पहुंच दियो मुहो दसो हां मोकरी से जानी जान हले पहुंच दियो पप्पू पकड़ो हले दुआ कर मुझे सर के पप्पू पकड़ो जमीन से तो कब्जा करे। वाह रे मुझा जवान पुट वाह रे वाह रे अरे तो मन्यो से तो गैरती वाके मुझो गैरती पुट तो तवी आयो वाके
हलो 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 वाद राजा ॿुधो ज़मीन अधु सो मूंखे खपे मामा चोथो मूंखे खपे। बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो न, हीअ ज़मीन जा अॻवान वाट्सअप तव्हीं आहियो, मूंखां सही वठो, आमी ॼाणो जो कमु ॼाणे। सही आहे, ज़मीन आई आऊं हा तोखे टाइम ते वाणी मिलंदी बसि मूंखे रुगो टाइम यार मामा अॼु पाण में कीअं रज़ी थी वियो, हिकदमि ज़मीन पंहिंजे नाले करे ॾिनी। हा ॿुध, हली ज़मीन वकिणूं, बेला बेला घुमूं, इंजॉय करियूं। जा हेर त पंज वटि अरे थोड़ा भाई वरी साॻी हसीरत में अची आहे न, कोलो ॾियांवांगे ज़मीन, हलो कोलो ॾिया, हलो हलो हलो। काढ़े में तो थोड़ा ये तो पुरचो पुरचो कर रहे खबर कर। खबरदार, ले खबर तारे मामे की ज़मीन जा कागज़ किथे? हां छोरो हटाए तो ॿुधायां, मूंखे कोन्हे ख़बर, हिन भेण यही पियो हुन खां पुछी लाइ। तूं मूंखे फसाई, लेकिन आऊं काबू कोन्हसि। तूं काबू कंदे त ॾोह मूं कोन कयो। मत छोरो मतलब थोड़ो गिची है पुंतो दाय के मने परे असी फबाने चक्कर में हीअ लॻा थी वियो तमे छॾी छोरो मार गाड़ी कर गाड़ी खड़ा वणो खड़ो खड़ा यार राजा गाल बुध गाड़ी पा कर वाजी हमरा का पूरे पर मसलो यो गाड़ी कागर होना वठन हाणे गाड़ी पाका वठंदो के हाणे घर ता वञी करे मामा जोता आंदो गाड़ी पढ़ाई लिखायूं ता गाड़ी के क्रांति करो कोने को किसी में विजी छंदासी लिखायूं ता यार मामा न कोई बनी पाके दींदो न को जान दींदो। अरे मामा उते पे आवी थे किथे पे अरे मामा उते पे मामा मरी गयो मामा मरी हां उते पे आ बनी में मामा छा तो मामा ये मामा खणी रो अस्पताल खणी कर हकीम साहब यार मामू असारो सजो वकोड़ो पियो वरो ते घर ते इन जो इलाज तो बुधाए असांखे तूं ॿुधाए तुंहिंजे मामा खे थियो छा आहे? ए मूंखे ख़बर छा थियो हुनखे बनी ते बीठो बीठे बीठे किरी पई ईअं करे इलाज ॿुधाए असांखे हिन जो हथ फिरिया पिया हथ फिरिया पिया आहिनि पेर फिरिया पिया पेर जा सॼो फिरियो पियो आहे तूं इलाज ॿुधाए असांखे हिन में खपंदो छा छा ए हकीम जी बक बक न कर
बाहों फ्री पे टंगो फ्री पे सॼो वठो पियो आहे असांखे इलाज ॿुधाए सबर सबर इलाज आहे मूं वटि हुणे छो थो हे बढ़ा न त पोइ छा करियां असांखे इलाज तकिड़ो ॿुधाए असांजो मामू आहे जो हिकिड़ो ने कुझु थी वियो त पोइ बाक़ी ज़मीन केरु ॾींदो मामू ई त ॾींदो हा इहा ॻाल्हि आहे असांखे तकिड़ो इलाज ॿुधाए तकिड़ो असांखे सबर कर ही नक्शो वठी हिन नक्शे ते हली वेंदो ही जाए अच्छा ये जिते असांखे मोकिलियो उते नक्शो हुयो अच्छा माना हिते हिन नक्शे ते पुॼी असीं छा कंदासीं हिन त लॻो लीका ॾिना में आहे छा कंप्यूटर मिलंदो डॉक्टर अरे हिन ते बूटी मिलंदी बूटी जड़ी बूटी मिलंदी अड़े बूटी छा असीं सॼो झंग मेड़े खणी ईंदासीं उते पर मसइलो इहो हुन झंग में हूंदियूं रुगो भलाऊं असीं अकेला कोन ईंदासीं पोइ छा पोइ तूं बि असां गॾिजी हल असांखे अकेलो मरणो थोरी शींहं जे वात में वञूं घिणो असीं हथ विझूं हुन में चरियो अथई ईअं गॾिजी हल असां सां हलंदासीं हा टई गॾिजी था हलंदासीं बाबा हलंदासीं ख़बर है यार ढोड़ी बेज़ार थी भई बूटी किथां मिलंदी है हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मुंहिंजी हकीम हिकिड़ो बेदिमाग़ो पियो लॻे हकीम मेन माण्हू तूं ई आहे तूं वठि इहो घसि तूं वठि त इहो घसि आउं त वञा वापसि पोइ आहियां सॼो झंग हणी अचूं मटा किथां मामा जे लाइ बूटी मिली वञे हल सही चयमि न वञ डर हल 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 थोड़ा था शी दिल पर भजी जा छॾे मतलब पार्सल न थी वञे निकिर चक्कर में जंग में अची फंसी वियासीं ना हकीम जो पतो न दिलबर जो पतो नक्शो कोन इन वटि आहे न नक्शो मूं वटि आहे ओयो
जड़ी बूटी है नालो ही कोने रखो मानू जो बोटू पयो क्या कि चेहरो तो कौन थी यो पाण भला केड़ा दरबदर थी या ए भला केड़ा केड़ा आऊं त किलो परेशान लगो पे किथा बूटी मिलदी कि मैं खुदा घर के करे बुधाई तो सही ते जंगल में निकल बाहर निकल आऊं दिल पर निकल बाहर सा गड्डी जेडो ने किथे बूटी किथे अरे हिंद में हिते ही मिलंदो यार तो हिते ही मिलंदो हुयो अरे आकी में हिते करे सही जी लहण वारो वो जी तो मां झले आयो आई राजा करा यो लो आया वही बलाऊ खणी ना ना हिते ही हूंदो अच्छा अरे दूसरो क्या हाल हल तो देखो दिलपुरा आके में तो पाण के संभाल पाण मरन दे मुखे मारी दे तू वरी केना वे राजा दे खबर किथे घूम रहो के भाई बूटी बूटी मिली है ना अंगूठो अरे यार तोखे बूटी कोन थी मिले यार हिने हेते जंगल में तोखे बूटी कोन मिलियो यार भला बूटी जो को रंग तो होंदो केड़े तरीके जे वो तो असां बुधाए यार हुन में सजो यो लिखियो पियो ने जो बूटी जो कपासो सब ऊपर लगा पिया है अञा तो कोन यार राजा मुखे ही जो रास्तो वने न यो हिन रस्ते मूंखे हिकिड़ी अॻु में ख़बर पई त हिन रस्ते ते माने जड़ी बूटियूं हर क़िस्म जी मिलंदियूं आहिनि पाण हिते हलो मत हिते मिली न वञे बाक़ी हा न पोइ ॿई वञो न की हेॾा हिते जे रहंदासीं हिते ॻोल्हींदा हिते पाण बलाऊं खाई मारींदियूं बाबा हिकिड़े ते पासे थियो न हिकिड़ो ही तो बूटी न मिले त पोइ छा खपे भला मूंखे ॿुधाए तूं हुन जॻह अॻु में कॾहिं आयो हुई आऊं इलाही चकर आयो मूंखे त मिलियो वञे तव्हांखे मूं एड्रेस सॼो ॾिनो आहे तव्हांखे पोइ बि न मिलियो यार अच्छा तुंहिंजे दौर में बलाऊं हुयूं अॻु में यार इहो त कोन हुई माने हींअर असांजे बारे में पैदा थियूं माना हिन मथां असांजो मामू पनो थी बाबा हल हलो हल तूं त हले तोखे छा थियो छेदी जड़ी बूटी के मामा भले मारे वे बुधे हाँ तो चांदो नुम जा पता घोटे मामा के पहिरीं मामा पास पड़ी वेरंदो अरे ना यार मिली वेंदी न मिली वेंदी कॾहिं मिलंदी असीं मथे वेंदा पोइ मिलंदी या बाबा तव्हांखे मिली वेंदी त ॻोल्ही न असीं तोखां मिली वेंदी बाबा केतिरो ॻोल्हियूं सॼा मुल्क हाणे नक्शो कर बा नक्शो कर ॾिस ॾिस नक्शे में किथे मिलंदी ॾिस यार हिन में त आहे त मथे हलणो अञा मथे हा अञा मथे हलणो हलण चकर अञा मथे आसमान ते हलूं बात ते मिली वेंदी मथे बाबा हल 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 अॻे थी हाँ जे नथी मिले न त तुंहिंजो ख़ैर कोन्हे हेॾे हेॾे हेॾा पथर मथां चवंदे हल भाई अरे हिया हा हल हबा हता ॿाहिरि हके में नज़र कोन थो पए हेॾा हेॾे बाबा जहिड़ी बूटी आहे हिन पत्थर में पोयूं पर पाणी बि आहे उहो ख़तरो आहे उहो अॻियां अव्हांजी मर्ज़ी पक्का आहे न जड़ी बूटी त आहे न अंदरि बाबा जहिड़ी बूटी आहे पर इहो अव्हांखे चई सघां थो त अॻियां ख़तरो आहे सो अॻिते अव्हांजी मर्ज़ी आहे इन ई जे बुण मुंहिंजी आहे परियां अरे बाबा रुगो जड़ी बूटी हुजे मामा जे लाइ इहो ख़तरो कुझु बि कोन्हे दिलबर आहे न टेंशन न कर
हले हले हाँ तो पोइ सही आहे देर छा जी लहूंसि था हेठि अॻे में तूं उते ई बीठो हुज या न तूं मथे चढ़ हल दिलबर तोखे तो ॿधां हेठि लाहियां हलिया अरे राजा तू छा पियो करी मूंखे तो इलाही माराई नहीं यार बाबा तू जा मामा जाने मूंखे को तो माराई यार मूं तो मेरी डायलॉग खणी छॾियो घोड़ाड़े मारे छॾे मामा खे बचाइणो आहे यार मूं तो बड़ी भी डायलॉग कयो तू मूंखे मारण जे चक्कर में लॻो दोस्ती दुश्मनी फिल्म कोने डायलॉग माने हलो हेठि ख़बर पने आई एम डायरेक्टर चल मामा तुंहिंजे करे ज़हर पियणो पियो अचां पियो ये संदरो बंद तू ना ले मुझा मौला रहम कच थोड़ा मत से नांग 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 रे मत 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 वेले लो ये बड़ी निकली आगे रे याली नाक खाए ना खाए मामा के बचाओ आखिरी ट्राई थोड़ा मत से मत 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 थोड़ा छिक सची छिक छिक देखो मत एक डाय में ओयो यार हे बिन तंदन पाके किलो दलील कयो शी डायनासोर नांग केड़ी केड़ी मुसीबत में निकरी आयूं सब ने हकीम चक्कर में यार वो ये तो वहां के मिली ने बाबा मेहरबानी कुर्ब तो लख लख थोड़ा असाई मामा ही तो जान बचाई लख लख तो थोड़ा किनो परेशान कयो यार बाबा ये तो थोड़ा लाइंदा बिल्कुल लाइंदा सी गाल गुल तकोल मामा खारी ना मामा बाकी मोटे प्यारे ना का तने बैठे पास छजू सोरी तने बैठी दारू ना हलो हलो अरे हलो वठी खण पर वठी खण मामा उठी हो रे छोरा मामा उठी हो शुक्र ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह मामा जे जड़ी बूटी कम करे रही मामा करे मां जो करे तबीयत किया ए छोरा टेंशन न वठो अल्लाह वॾो आहे हा तक जले रहियो आहियां अच्छा माने जड़ी बूटी असर थी वियो हा हा जो मुंहिंजो होश ई कोन्हो मुंहुं में मुंहिंजी साई कोन्हो छोरा अरे असां असरो लाइ जॾहिं असांजी ज़मीन अथम वञनि हा हाणे आसरो बोलो मन आवाज अख मन मुंह में कोने मुझे कागज़ में बड़ा खुटको न कागज़ आवाज में सही कर आयो बलाओ जे मोहनो मोटी आयो असा तोजो लाचारो या बनी जो लाचारो असा अच्छा जो कागज़ मुंह सही करी छया आवाज सही करे हां कागज़ सही करी बिल्कुल मामा अंदर एडो रहम दिलो असा अजी खबर पई अजी खबर पई शैतान खरी 12 हो अंदर रहम दिलो वाह मामा तो सद को मामा मोते आया वाह बेंजा वाह मुझे वफा सच्ची जमीन सच्ची नाले कहीं नहीं मरी थल ना हां आगे छोरा कागज़ ध्यान तो आगे भागे अच्छा हां कागज़ वही खबर बेटी मां तेरी कागज़ रखे मामा थे तेरी कागज़ दे बाबा वो रखे ना पेटी रखे वही खाओ ना मां असा के तने भरोसा कोने तेरे कागज़ दे रहा
छुड़ा ई सही जिंदगी मुसा कोई आने भरोसो कोनी मांगे मुके ते हल बा जोकरी आखिरी दफा भरोसो करियो सर आखिरी दफ़ा बस आखिरी दफा ठीक आगे कागज न दिया ना भाई मुके छड़े वन जा बराबर अने कोन मो नाइने भई आणी बगोली मारे ठीक है ठीक है हां मुके मार जा बस वो मुके केरो जीरो छड़ो ना जीरो जमीन खणी है पैसा जीरो ना हां ठीक करियो तो हमारो वही जगह पानी जी मोटरसाइकिल फुरियो सी आगा अज वर मथे खणे बैठो पिठी अज पा घर सही सलामत पहुंचा सी ना आओ वणा तेरे वे पाए वे वने के ना तो गाड़ी पर फुराने जे टाइम देरी कोन कने जेने मोचो सा मोचो हां वने तो वने लगी तो हल मुको जाने यार था को चलो पाण भई आ अरे तू मूसा तो बड़े मूसा तो बड़े अरे अरे तोखे लगी अरे खाली खा भाई ये असांजी फिल्म जी शूट थी रही है मेन विलन खजूर खान असो पंहिंजी तैयारी में लगो पियो ऐं भाउ मस्तानू साहब नजब पालारी साहब ऐं पहिरियां बीठो रईस इब्राहिम ऐं राशो ऐं हिन नालो लिखियलु मामा मोलू निज़ाम सॉरी निज़ाम हा अली निज़ामुद्दीन मंगसी ठटे शहर खां ऐं कैमरा जे पोयां बीठल आहे हिन वक़्तु अब्दुल्ला दीवाना मुशार क्यों मामू मारो क्यों दिलबर मारो यार मारे दो क्यों अजी मामू मारो असली क्यों यार मारो दिलबर मारे दो कट अगेन हवा नरड़े के तो यार होशियार बोलो तो की पूरा ठंड में नहीं भी पैसा हो हां जा पाँव छा जाओ तू तो चाहते पाँव आधा बाल्टी खान अब्दुल्ला में यार चल लगी यार अपना ओछा भाई हमरा ऐसे मामा पता तो जाने रा छा के पास कट कौन आयो हां पूछो कि चोरी करे तू ही खेलेगो मामा है मेरा आई मुझे मारने दे वो कदा अब भाई कर दे डायरेक्ट दिया यारी देखी यार देखा क्यों अरे तो जा बुधाए तो असांजे बॉस क्यों हां बचा बियो ॾिसी अठना जी तोखे लगे तो जिंदगी दा प्यार ना है आले जो कोई जेको करो तो वही करियो कंदासी कौन छड़ींदा तोखे जमीन आया न वठण वठंदो जमीन वठंदो पहिरीं पंहिंजा अॾा वटि ॾिस अॾा वटि मुर्शिद मोरी अचण दे क्यों ओली से केड़ी
Thank you.